अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़बरदस्त तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील तव्हांखे ॾींदा वञूं। छा अचण वारी क़िस्त में नवाब खान जे अॻियां मूसा झुकी ऐं जेको आहे पोइ पाण खे छॾाईंदो जेल मां, या मूसा इन खे थुकी कान हणंदो। छा अचण वारी क़िस्त में बख़्त ऐं भावल मीर खे ॻोल्हे वठंदा ऐं उन खे क़ैद करण में कामयाब थी वेंदा। बिल्कुलु दोस्तों, घणियूं अॼु अपडेटूं आहिनि तव्हां सां शेयर कंदासीं। पहिरियों हलूं था नेक्स्ट एपिसोड जी मीर ऐं मूसा ऐं नवाब खान जी कहाणी। दोस्तों, नवाब खान जेल में वञी ख़ुशि ॾिसी करे मूसा ऐं दरिया खान खे वॾो ख़ुशि थींदो ऐं इहे ॻाल्हि कंदो, मुंहिंजे पेरनि ते तूं पंहिंजो नक रगड़, तोखे मां हाणे आज़ादु करायां थो। ऐं मूसा तो वरी मूसा वाह मस्तु आहे, उहो इहा ॻाल्हि कंदो, मां इन शइ खे थुकी कान हणा, तुंहिंजो इहो ख़्वाबु आहे, मां मरदो मरी वेंदुसि, फाई चढ़ी वेंदुसि, लेकिन तुंहिंजे पेरनि ते कॾहिं बि कोन झुकंदुसि। इहो तुंहिंजो ख़्वाबु ई रहिजी वेंदो, तूं मरदो मरी वेंदे, लेकिन मूसा खे कॾहिं बि कोन झुकाए सघंदे। ऐं नवाब खान जो ॿुधी अञा प्रेशर ॾींदो मूसा जे मथां, अञा केस हणाईंदो, अञा धमकियूं ॾींदो, तोसां मां हीअं कंदुसि, मां हूअ कंदुसि, लेकिन मूसा इन शइ खे थुकी कान हणंदो, दरिया खान बि। लेकिन अञा अचण वारी क़िस्तनि में दोस्तों, नवाब खान घणा गेमूं खेॾंदो ऐं सिजावल ठाह जे लाइ वरी कोशिशूं कंदो त ठाह करायां इन्हनि दोस्तनि ऐं यारनि खे कीअं बि करे हितां छॾायां, ऐं इहे जे छॾाईंदुमि न त नवाब खान इन्हनि खे ख़तमु करे सुभाणे वरी असांखे बि ख़तमु कंदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों, नवाब खान जानो कानो विकोड़जी वियो आहे दुश्मननि सां, लेकिन हू बि घटि न आहे। चाल खेॾण में सभ खां वधीक तेज़ आहे नवाब खान। सिजावल खां, शेर अली खां, मूसा ऐं भावल सभिनी खां तेज़ आहे नवाब खान। तव्हांखे त ख़बर आहे हू शैतानी चालू खेॾंदो आहे। दोस्तों, बक़ाया अपडेट ॾियूं था ॿी क़िस्त में। ख़ुदा हाफ़िज़।